दादू मामा खे ख़बर ॾींदा हलूं त दादू जी अदालत क़त्ल जे केस में हिकु जवाबदार खे फांसी ऐं 3 जवाबदारनि खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। फर्स्ट एडिशनल सेशन जज मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट नदीम बदर काज़ी जज जे अदालत क़त्ल केस जी माशूक सोलंगी ऐं ॿियनि जी ॿुधणी कई। ॾोह साबित थियण ते अदालत हिकु जवाबदार माशूक सोलंगी खे फांसी ऐं अब्बास अब्दुल्ला ऐं सलीम सोलंगी वारनि खे उमिरि कैद ऐं 2-2 लख रुपया ॾंड जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। 8 महीना अॻु ज़मीनी तकरार तां जवाबदार अल्लाह बख्श सोलंगी खे क़त्ल कयो। अहिड़ो फरियाद फोती जे भाउ मौला बख्श सोलंगी जी फरियाद ते पुलिस स्टेशन बी सेक्शन थाणो दादू ते गुनाह नंबर 87/2021 ॾोह कलम 302 PPC तहत दाख़िल कयो वियो। अदालती फ़ैसिले बाद जवाबदारनि खे सख़्त पुलिस पेरे हेठि जुडिशनल लॉकअप मां सेंट्रल जेल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।